तू मदीने में वञ वञी पंहिंजो इरादो पूरो करे आ तो तलवार कढी ही उनखे ज़हर आलूदा करे तू आए मूंखे शहीद करण जे लाइ पाण फरमायो जेकॾहिं तुंहिंजी इहा ॻाल्हि सची आहे त मां क़ैदन सां मिलण जे लाइ आयो आहियां त पोइ बैतुल्लाह में हतीम जे अंदरि सफ़वान ऐं तो पाण में कहिड़ा मुआहिदा पे कया चो तो भला बस कयां तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वहां भी छाता जवन उसको दीवार के पीछे का पता नहीं जन्नत नबी के बित जे पुछां जी खबर नथी पवे देवबंद लिखियो ये तबलीग जमात वारन जा वदा बराही लगाते में लिखी गया असा जो नबी वेठो त मदीने में आ पर हुदे उन्हन जो गालियों थो जेके मक्के में हतीम में वेही बैतुल्लाह में पाण में गालाएंदा चो दूरो नज़दीक से सुनने वाले वो कान दूरो नज़दीक से सुनने वाले वो कान कान डाले मुस्तफा जाने शमअब्ज़ में सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुवर्द कयो वार वार मुबारक मौजूदो मुस्तफा दी नजर मौजूदो हुजूर जो बुधण मौजूदो रसूलुल्लाह जो कलाम फरमान मौजूदो सामो हुजूर जे को शख्स वेठो आ मुजा दोस्तों जी जो मुसलमान भाइरो मानी तो खाए पर खाबे हथ सां बियो खाए हालांकि खादो खाए बो साजे हथ सां हुजूर जी सुन्नत आ तो सुभान अल्लाह छा इरादो आहे ॿुधण जो इरादो आहे जी हाँ साईं हेॾी जमात मां अठनि माण्हुनि थी हज़रत मौलाना शरफ़ी साहब हाणे बस आहे न जी ना साईं साईं तो चे हलो तव्हां लाइ छा ॾिए तव्हां हलण त जाइ ॾियो साईं हलो वॾे आवाज़ सां ज़ोर सां सुभान अल्लाह चओ वॾे बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह मानी पे हमरा साम्हूं खाधी मानी खाए ॿिया कहिड़े हथ सां ज़ोर सां कहिड़े हथ सां इहो खीर हिन सां गिराव आहे न हिन सां भाई गिराव हिन सां खण वात में विझ गिलास खे रख पोइ वरी साॼे हथ सां खण ढुक भर मुस्तफा जी सुन्नत जे तरीक़े थोरनि ॻाल्हियुनि में माण्हू ॾिसो पोइ था थियनि हिकिड़ो वॾो मुहद्दिस थी गुज़रियो आहे उनजो नालो आहे सुफियान सौरी जो सुभान अल्लाह सौरी उनखे छो चवंदा आहिनि उनजे सौरी चवण जो हिकिड़ो वजह ॿिया बि वजह हिकिड़ो वजह ई आहे सौर जी माना आहे डांद डांद सम्झो था न डांद ठगो वो जो आयो पे मस्जिद शरीफ में त मस्जिद में जॾहिं अचबो आहे त साॼो पेर पहिरियां रखबो आहे खाॿो पेर हुजूर जी सुन्नत आहे वरी जॾहिं ॿाहिरि निकिरबो आहे त खाॿो पेर पहिरियां कढबो आहे साॼो पेर बाद में दाख़िल थियण वारे वक़्त में सुन्नत आहे त साॼो पेर अॻियां हज़रत सुफियान सौरी जो आयो पे त जे तकड़ में जो आयो त साॼे जे बजाय खाॿो पेर अंदरि थी वियो ग़ैबी आवाज़ आयो हल अंत सौरुन हल अंत सौरुन तो सौर ठगो छा खबर नथी कोई त मदीने वारे जी सुन्नत तरीक़ो छा आहे मस्जिद में मुस्तफा कीअं दाख़िल थी
ध्यानदार माण्हू आहे के भी आवाज़ हुनखे ई आयो न पर दुनिया खे ॿुधाई अदा मूंखे ही आवाज़ आयो हिन ॻाल्हि ते हाणे उन सुफियान सां गॾु सुफियान सौरी मशहूर आहे कहिड़ो सुफियान ओ सुफियान सौरी ओ ढगे वारो जंहिंखे ही इल्हाम थियो मुंहिंजे अर्ज़ करण जो मक़सदु इहो आहे हुज़ूर जूं सुन्नतूं आहिनि उन ते पाण अमल कयो तॾहिं त सुन्नी सरबादो उहो सुनकर मुस्लमान न ई हुआ सुन्नी माना हुज़ूर जे सुन्नत ते हलण वारो मुस्लमान सो सुन्नत हुज़ूर जे कम अमल कयूं हुनजो खाॿे हथ सां ते खाधो हुज़ूर हुनखे फरमायो कुल बियमीनिक खा पर साॼे हथ सां हाणे हो कीअं इहा ॻाल्हि सची करे त मूंखां भुल थी वई कॾहिं कॾहिं माण्हू वरी ज़िद में अची वेंदो आहे हाणे हुनखे आर महसूस थियो त मत इहा ॻाल्हि मुंहिंजी ज़ाहिर थी वई मां खां भुल थी आहे ऐं मां सॼे जे बजाए खाॿे सां खाइणु शुरू कयो आहे इहो आर सम्झंदे ग़लति बयानी कई हुज़ूर खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह ही जेको मुंहिंजो हथु आहे हुन अर्ज़ु कयो साईं ही हथु मथे नथो थी सघे इन में तकलीफ़ आहे तंहिंजे करे मां खाॿे हथ सां थो मानी खावां हालांकि हुन ग़लति बयानी कई हुज़ूर फरमायो कुन कज़ालिक थी वञ अहिड़ी तरह ज़िंदगी गुज़री वियसि हथु न मथे खणी सघियो हथु न हेठि करे सघियो जिथे हुयो उते बीही हुयो वो ज़ुबान जिसको सब उनकी कुंजी कहे उसकी नाफिज हुकूमत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमाबज़ में हिदायत लाखों सलाम हुज़ूर जी ज़ुबान मुबारक मौजूदो रसूलुल्लाह जा हथ भी मौजूदो हथन में आंगुरियूं मुबारक उहो भी मौजूदो मस्जिद नबविया सिज गिरण जी नमाज़ हुज़ूर पढ़ाए रहिया बुखारी शरीफ जी हदीस सहाबा किराम ॾिठो अब्दुल्लाह बिन अब्बास जी रिवायत दौरान नमाज़ ॾिठो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो हथ मुबारक अॻिते ई मथे कयो मथे खणी कंहिं शइ खे वठण जी हुज़ूर कई पर वरतो न हुज़ूर अलैहिस्सलाम हथ मुबारक हेठि कयो पाण वरी पोइते आया नमाज़ जे ख़त्म करण खां बाद में सहाबा अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह अॼु असां नई शइ अव्हांखे ॾिठी तव्हां अॻ में न कंदा आहियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो छा ॻाल्हि आहे अर्ज़ु कयो या रसूल हथ मथे खयो कंहिं शइ खे तव्हां पकड़ण जी कई वरी तव्हां हथ खे हेठि कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो ठाहे थो ज़िक्र करे वरी आस्ता आस्ता फ़क़ीरनि पाण में सुस पुस कई त ही जेको ज़िक्र करे त वाह जो ज़िक्र कंदो बाक़ी ही शइ शल ज़िक्र करे पाण फरमायो को करे न करे पर जेको हाणे करे थो उनजो शायदि उनजो मां ॻायां सुभान अल्लाह पोइ त जेको कयो हाणे त मूंखे शायदि न ठाहियो पढ़ो ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नमाज में जन्नत के ॾिठो न चओ सुभान अल्लाह बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की चओ वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ बड़ी बेमिसल है नजर
हुजूर तो असां खे बि ॾिसंदा हेॾे न्यारो सुभान अल्लाह चओ अता सम्झो त असांजी महफ़िल हुजूर जे नज़रुनि खां ॿार न हीअं न हुजूर जी नज़र पंहिंजी पूरी उम्मत जे मथां आहे चओ सुभान अल्लाह यो बंदो जो मौलवी या रशीद अहमद गंगोही उन गंगोही इमदाद सुलूक में लिखियो आहे चवे तो मुर्शिद जो जिस्म परे हूंदो आहे या ॻाल्हि गौर सां ॿुधजो देवबंदियुनि जे मौलवी इमदाद सुलूक में लिखी आहे चवे तो मुर्शिद जो सभई माशाअल्लाह पीरन वारा आयो मुर्शिदन वारा आयो चवे तो मुर्शिद जो जिस्म परे हूंदो आहे पर मुर्शिद जी रूहानियत मुरीदन खां परे कान हूंदी आहे जिथे बि मुरीद हूंदो आहे मुर्शिद जी रूहानियत उन सां गॾु हूंदी आहे जेकॾहिं गौसल आज़म जा मुरीद आयो त पीराने पीर जी रूहानियत गॾु गौसल आलमीन जा मुरीद आयो त गौसल आलमीन जी रूहानियत सां गॾु रोज़े वारे जे रब जा मुरीद आयो रोज़े धणीअ जी रूहानियत सां गॾु चाहे बुज़ुर्ग जी मखदूम सरवर नूह जी बेटाई साहब जी हजरत शहबाज कलंदर जी चाहे अल्लाह जे वली जा मुरीद आयो हे खुद देवबंदी भी मञनि था त वलियन जो मुर्शिद जो जिस्म परे हूंदो आहे पर रूह मुरीदन सां गॾु हूंदो आहे मुंहिंजा साईं जे मुर्शिद जो रूह गॾु थी सघे थो त पोइ मदीने वारे जी रूहानियत उम्मत सां कीअं न गॾु थी सघे थी हथ मुबारक जो हज़ूर खयो पाण पर मूंखे जन्नत मूं ॾिठी चओ सुभान अल्लाह जन्नत आहे सिदरत मुंतहा वटि इंद सिदरतिल मुंतहा कुरान फरमाए तो जन्नतुल मावा जन्नत सिदरतुल मुंतहा ते आहे साईं नज़र खणे त सिदरा ते पहुचे सिदरा खां मथे जन्नत जन्नत ताईं नज़र मुबारक पती हुजूर फरमायो जन्नत जे अंदर अंगूरनि जो गुच्छो मूंखे नज़र आयो ॾाढो मूंखे पसंदि आयो दिल मुंहिंजी चाहियो त अंगूरनि जे गुच्छे खे पटे वठां मां हथ मुबारक मथे खयो अंगूरनि जे गुच्छे ते रखो इरादो तब्दील थी वियो आख़िरत जी नेमत आख़िरत में उम्मत खे मिले हाणे मां नथो पटियां तॾहिं मां हथ पंहिंजे खे पोइते कयो मुस्लमानो वीरा वाह जे रहण वारो हुजूर जे मीलाद में अचण वारो तव्हां असांजो नबी ज़मीन जे तख़्त ते हुजे हुजूर जे कॾहिं हथ मुबारक मथे खणे त सतन आसमान खां मथे जन्नत ताईं पहुचे थो जन्नत हितां हज़ारनि सालनि जे पंध ते आहे दोस्तो जीदो मुस्लमान भाइरो मक्को मदीनो मक्के खां मदीने खां तव्हां सां 3000 किलोमीटर परे आयो पर हितां खां सिदरा हज़ारनि सालनि जा पंध उन्हनि खां मथे 3000 किलोमीटर जी ॻाल्हि कोन्हे हज़ारनि सालनि जे पंध जी ॻाल्हि आहे मदीने खां वीरा वाह परे कोन्हे हुजूर जी नज़र बि गॾा त मुस्तफ़ा जे रहमत जो हथ बि मथां आहे अॼु तुंहिंजे हिन अंगण ते मुंहिंजो हुजूर ईंदो महिमान थी मोहम्मद ईंदो ईंदो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ मीलाद जो मुबारक चओ सुभान अल्लाह तोखे हुजन मुबारक मीलाद करण वारा आका जे ईद में घर आबाद करण मुबारक कबूल कंदो न सुभान अल्लाह तोखे हुजन मुबारक मीलाद करण वारा आका जे ईद में घर आबाद करण वारा नाज़िल विझो त तो वटि
शमशनूर ईंदो मेहमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर ईंदो अज तुझे न अंगण ते अज तुझे न अंगण ते मुझो हुजूर ईंदो मेहमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर ईंदो वदे आवाज़ सभी सुभान अल्लाह चओ अबा कुंडल कौशल वारा सभी राजा वदे आवाज़ सुभान अल्लाह चओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाऊ इजाद मुजदा हुदैबिया में पानी खत्म थियो 1400 सहाबी सान चो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह पानी कोने हुजूर फरमायो दिसो मथा के वट थोरो थोरो थामन में पानी हुजे कतरो कतरो एक जाए ते जमा कयो वियो पानी जो एकड़ो प्यालो आ हुजूर पंहिंजो हथ मुबारक उन जे अंदर रखियो हुजूर जे हथन मुबारकन मां पंजन आंगुरन मां पंजे आंगुरियूं साईं प्याले में रखियो उन्हनि पंजन आंगुरन मां पानी वहण शुरू थियो साहबी चवनि था ये पे नजर आयो जण पंज दरिया हुजूर जे आंगुरन मुबारक मां वहंदा हुजन सुभान अल्लाह उंगलियां है फैज पर टूटे हैं प्यासे झूम कर नदियां पंजाब रहमत की है जारी हवा आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ जेको आख़िर में तव्हांखे मौजूदो थो ॿुधायां हुजूर जो उहो हिन जे करे त जिथे किथे वञो न इहो गंद जेको हिननि जो आहे न बेअदबनि जो वेठा हुजूर जे इल्म ते एतिराज़ कंदा साईं खे हीअ ख़बर न हीअ ख़बर न मां बुखारी शरीफ़ जे रिवायतुनि सां हाफ़िज़ इब्न असाकिर जे रिवायत सां अवां जे साम्हूं रिवायतूं मुस्लिम जे हवाले सां पेश करे चुको आहियां पर सही पंहिंजो हिन जी मिशका शरीफ़ जी इहा आख़िरी रिवायत आहे अमां इन खे ॿुधो इंशाअल्लाह महसूस थींदो पर वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह मदीने जो शहर आहे तो सुभान अल्लाह जबलनि में जंग में को धनारा बकरियूं पियो चारे रिवायत करण वारो हज़रत अबू हुरैरा है रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो धनार बकरियूं बेचारियूं इहो बघेड़ो हिकिड़ो निकितो जबलनि मां धनार जी बकरी खणी वठी उनखे भॻो धनार वरी उन जे पुठियां भॻो पंहिंजे बकरीअ खे छॾाए वरितई बघेड़ो परे वञी दरिया जे मथां जबल जे कंहिं टकीअ जे मथां वेठो पंहिंजो पुछ जेको आहे पंहिंजे ॿिन्ही टंगुनि जे विच में वेही ॾेई जीअं उन जे वेहण जो तरीक़ो हो वेही रहियो हाणे धनार ॾे उन जो मोह आहे धनार ॻाल्हाइण लॻो हालांकि बघेड़ा ढंग जो जानवर आहे ॻाल्हाईंदो कोन्हे को पर अंतक नल्लाहुल लज़ी अंतक कुल्ल शै अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे बि ॻाल्हाइण जी ताक़त अता फरमाए बघेड़ खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनई बघेड़ो जानवर सां धनार सां ॻाल्हाए थो चवे थो हे मुंहिंजो रिज़्क़ हो अल्लाह मूंखे ॾिनो ऐं तूं मूंखां खसे वए बघेड़ खे धनार पियो चवे बकरी तुंहिंजो रिज़्क़ कीअं थियो छो त ज़ाहिर आहे बकरी धनार जी धण बकरार जो बकरी बि हुनजी त बघेड़ जो रिज़्क़ कीअं थियो पर बघेड़ हुनखे चयो मुंहिंजो रिज़्क़ हो मूंखां तूं खसे में धनार चवे थो वॾी अजब जहिड़ी ॻाल्हि आहे ज़ेब यतकल्लम बघेड़ बि अॼु ॻाल्हाइनि था झंग जा जानवर बि अॼु गुफ़्तगू करणु शुरू करे ॾिनी आहे बघेड़ थो चवे धनार खे तोखे मुंहिंजे ॻाल्हाइण ते ताजुब थिए कीअं न थींदो तूं झंग जो जानवर आहे झंग जा जानवर ॻाल्हाईंदा ई कोन्हनि खे तॾहिं मूंखे तुंहिंजे ॻाल्हाइण ते ताजुब थिए थो बघेड़ थो चवेसि मूंखां वधीक मुंहिंजे ॻाल्हाइण खां वधीक ताजुब जी ॻाल्हि इहा थई जो साम्हूं मदीने ॾे इशारो करे चवे थो बैनल नखलात रजुलन इन्हनि खजनि जे विच में हिकिड़ो जवान आयो आहे युखबिरुकुम बिमा मदा वबिवाहु वकाइनुन बादकुम
इन्हनि खजनि जे विच में वो जवान आयो आहे जो गुज़िरियल ज़माने जूं त तव्हांखे ख़बरूं ॾे थो पर तव्हां खां बाद में जेको कुझु थींदो उहो बि तव्हांखे ॿुधाए थो इहा ॻाल्हि कंहिं कई चयो बघेड़ा बा कंहिं कई बघेड़ा इहा ॻाल्हि कई धनाल चयो ठीकु आहे चवे थो त वञा थो बकरियूं उते छॾियईं रवानो थियो मदीने अॻियां लफ़्ज़ मिशकात में न आहिनि जेके मां चवां थो उहे वरी ॿियनि किताबनि में जो थींदो आहे न कि मिशकात में ॾिसी तो इहे लफ़्ज़ आहिनि ई कोन ॿियनि किताबनि में जेके मां लफ़्ज़ हाणे थो चवां पोइ वरी मिशकात वारी हदीस पूरी थो कयां बग़ैर चयोसि मां तुंहिंजी बकरी खई मतां वाम हुजई त मां वञा थो मदीने ऐं हे बकरियुनि ते हमिलो कंदो को फिक्र न कर हलियो वञ जॾहिं मर्ज़ी पोइ मोटी अचिजां तुंहिंजे बकरियुनि जो मुहाफ़िज़ मां वेठो आहियां छो हाणे विच में मदीने वारो अची वियो चओ सुभान अल्लाह हाणे तुंहिंजे मुंहिंजे विच में मदीने वारो अची वियो अॻ में तूं अकेलो थनार हुए हाणे तुंहिंजी निस्बत मदीने जे वञण जी आहे हुज़ूर जे दरबार में का घबराइण जी ज़रूरत कोन्हे हिकु बि तुंहिंजी बकरी कान वेंदी हुनजो मुहाफ़िज़ मां आहियां ज़िमेदार मां आहियां हलियो वञ तूं मदीने हाणे अॻी मिशकात जी रिवायत ॿुधो मदीने में आयो हुज़ूर जे दरबार में पेश थियो आहे हुज़ूर अलैहिस्सलाम खे अर्ज़ अची करे थो साईं मां बकरियूं बेचारियूं बघेड़ खयूं हीअं ॻाल्हायूं हीअं चयईं आयो आवां जे ज़ियारत जे लाइ हज़रत अबू हुरैरा फरमाए थो उहो जेको थनार हो सो यहूदी हुयो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे फरमायो उनजी तस्दीक कई इनकार हुज़ूर कोन फरमायो त को बघेड़ ग़लति ॻाल्हायो तूं ग़लति ॻाल्हायो आहे न हदीस जा लफ़्ज़ फसदक़हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन ॻाल्हि कई हुज़ूर उनजी तस्दीक फरमाई यहूदी धनार चवे थो कलमो भरायो त मुस्लमान थियो थो बघेड़ इंसान नाहे चओ बघेड़ इंसान कोन्हे पढ़ण बि कंहिं मदरसे में कोन वियो इंसान ई कोन पढ़ंदो छा हे मौलवी साहब 8 साल मदरसनि में पढ़िया मूंखां वॾी डिग्री खणी आया ॻोठनि में मोटिया त नबी साईं खे हीअ बि ख़बर कोन्हे नबी साईं खे फलाणी शइ ख़बर न आहे नबी साईं खे ग़ैब जी ख़बर कान्हे गुज़िरियल शयुनि जी ख़बर कान्हे आईंदड़ शयुनि जी ख़बर कान्हे अरे मुला तोखां त इहो बघेड़ बि चङो चइबो जो बघेड़ थी करे सम्झे पियो त हिन खज जे विच में उहो जवान आयो जेको गुज़िरियल ज़माने जूं बि ख़बरूं ॿुधाए थो तव्हां खां बाद में जेको थींदो उन जूं ॻाल्हियूं बि ॿुधाए थो कहिड़ो मदरसे में पढ़ण वियो हिननि खे कुझु नज़र न आयो अच्छा ॿियो त न आयो मिशकात जी हदीस बि नज़र कान आई जे नज़र आई त पोइ यहूदन वारो कमु माना हुज़ूर जे शान खे लिकायो सुन्नी मुस्तफ़ा जे शान खे लिकाईंदो न आहे रसूलुल्लाह जे शान खे याद रखो मुसलमानो तव्हांखे ॿिए पासे ॾे निहारण जी ज़रूरत न आहे अक़ीदे अहले सुन्नत जे मथां मज़बूत रहो ऐं मदीने वारे जा पक्का सच्चा गुलाम थी करे रहो हथ जे पुठियां न पओ नोटनि जे पुठियां न वञो डॉलरनि जे पुठियां न वञो रियालनि जे पुठियां न वञो मुजाहिदा कयो मफ़ाद दुनिया जे पुठियां न वञो जंहिं मुस्तफ़ा ते कलमो भरियो आहे उन जी ग़ुलामीअ में ज़िंदगी गुज़ारियो ऐं रसूलुल्लाह जा वफ़ादार उम्मती थी करे रहो मुसलमा कज़्ज़ाब कूड़ी नबूवत जी दावा कई जे पंहिंजे हिन बरे सगीर जे अंदर मिर्ज़ा गुलाम कादियानी कूड़ी नबूवत जी दावा कई ओ दज्जाल ठग मलून लांती जहन्नमी उनखे मञण वारा बि कादियानी जहन्नमी ऐं लांती आहिनि बचो उन्हनि जे टोलनि खां बि जॾहिं मुसलमा कज़्ज़ाब कूड़ी नबूवत जी दावा कई हुज़ूर अलैहिस्सलाम उन ज़माने हुज़ूर जे आख़िरी ज़ाहिरी हयात तय्यब में हुज़ूर पंहिंजो हिकिड़ो सहाबी उन्हनि मोकिलियो हबीब बिन ज़ैद उनजो नालो पाण फरमायोसि मुसलमा कज़्ज़ाब वटि वञ वॾी ईमान अफ़रोज़ ॻाल्हि वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो जॾहिं हबीब बिन ज़ैद पतो
मुसलमा मुसलमा कज़्ज़ाब बिन ज़ैद साहबी के तो जवे अतशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह शायद गाल जी शाहिदी दे दो बेशक मुहम्मद अल्लाह जो रसूला जी हाओ मां शाहिदी दे दो बेशक मुहम्मद करीम अल्लाह जो रसूला अगी गाल दो मुसलमा कज़्ज़ाब चवेस अतशहदु अन्नी रसूलुल्लाह पंहिंजी लाइ तो चवे शायद गाल जी शाहिदी दे दो मां अल्लाह जो रसूल आया हुजूर जो साहबी चवेस तो अन असम ला असमा मां बोड़ो आया मां बुधाई कोन थो अगी गाल बुधे पियो कोई गाल जे लाइ चवे तो मां बोड़ो आया मां बुधाई कोन थो साहबी पूरी दुनिया के दर्श ॾिनो त मुसलमानो याद रखजो अल्लाह कन ॾिनान हुजूर जे लाइ अखियूं ॾिनियूं हुजूर जे लाइ ज़ुबान ॾिनी आहे हुजूर जे लाइ कन मिलिया हल इन जे लाइ न त बद मज़हबन खे ॿुधो बेअदबन खे ॿुधो न कन तो असांखे मिलिया हुजूर जी तारीफ़ ॿुधो ज़ुबान असांखे मिली रसूलुल्लाह जी तारीफ़ में खोलियो अखियूं असांखे मिलियूं अल्लाह वारनि जो दीदार कयो हुजूर जे शान खे पढ़ो अल्लाह जो क़ुरान पढ़ो नबी करीम अलैहिस्सलाम जे सहाबी जो दर्स ॾिनो वरी तो लॻा मुसलमो पुछे त छा इन ॻाल्हि जी गवाही ॾिनी त बेशक मुहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे हज़रत हबीब बिन ज़ैद जेको मां शाहिदी ॾियां थो त हुजूर अल्लाह जो रसूल आहे वरी पंहिंजे लाइ तो पुछेस मुंहिंजे लाइ छा थो चवी चवे तो अन असम ला असमा मां बोड़ो आहियां मां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधाई कोन थो आजे साहबी जो पैगाम हो त कन मिलिया आहिनि त मुस्तफ़ा खे ॿुधण जे लाइ मिलिया आहिनि यानी हुजूर जो कलमो छद मुझे पुठियां लॻो अचे त इहो कॾहिं कोन थींदो हुजूर जी गुलामी कॾहिं कान छॾबी कि मां तोखे माराईंदुसि कि मौत जो डुप न ॾे असांजी हर शइ मुस्तफ़ा ते क़ुर्बान सुभान अल्लाह वरी आवाज़ सां सुभान अल्लाह तुंहिंजे शान मथां त्या क़ुर्बान नबी घोरिया ॿार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा सुभान अल्लाह बिना पाछे तुझो पाक जिस्म मखे खे न वेहण जो तो दे हुकुम वदे यूसुफ खां तुझो यार हुस्न ॾिसी हूरो तुझे शान मथा जे हुजूर खे छॾ जी कोन छॾींदुसि जी मां तोखे माराईंदुसि जी मौत क़बूल आहे जल्लाद खे घुराई जी वढ हिन जे जिस्म खे पेरनि जे आङुरनि खां उन खे वठणु शुरू कयो पेर वधिया विया टंगूं वढियूं वयूं हुजूर जी दामन छॾ जी माण्हू अथई मारे छॾ मुंहिंजे उज़वे मां नबी करीम अलैहिस्सलाम जे ग़ुलामीअ जा नारा बुलंद थींदा रहंदा मुसलमा कज़्ज़ाब हुजूर जे उन ग़ुलाम जो उज़वो कटायो ज़रा ज़रा करे छॾियईं ज़रा ज़रा थियण सहाबीअ पसंदि कयो मदीने वारे जी ग़ुलामीअ खे मदीने वारे जे ग़ुलामीअ ते सौदेबाज़ी कान कई रसूलुल्लाह जी दामन कान छॾियई उहो सहाबी पंहिंजी जान क़ुर्बान करे चुको पर रसूलुल्लाह जी दामन खे कोन छॾियो गुलामी अहिड़ी मज़बूत हुजणु घुरिजे तंहिंजे करे तव्हां असांजे मीलाद मल्हायूं था खोड़ ख़ल्क़ खे एतिराज़ थींदा आहिनि अबा मोतरज़ एतिराज़ कंदा उन्हनि जे एतिराज़ जी का मुक़त कान्हे का इन मौज़ूअ जे तरफ़ां वियो ई कोन्हे को पर यादि रखो सुन्नियो अल्लाह वारनि जो अमल असांजे लाइ काफ़ी आहे ऐं सालनि सदनि खां वठी आरिफ़ उम्मत जा वली गौस कुतुब हुज़ूर जो मीलाद कंदा अचंदा इंशाअल्लाह अल्लाह सुन्नी क़यामत ताईं मुस्तफ़ा जो मीलाद कंदा सुभान अल्लाह रसूलुल्लाह जो ज़िक्र मुबारक हलंदो रहंदो कंहिंजे घटाइण सां घटो नाहे कंहिंजे रोकण सां रुको नाहे उहे पाण रुकजी
खुलिजी विया उन्हनि जे ज़िंदगी जा बाब बंद थी विया जेके हलिया हुजूर जे ज़िक्र खे रोकण जे लाइ उन्हनि जा खाता ख़त्म थी विया मुस्तफ़ा जो अॼु बि ज़िक्र हले थो क़यामत ताईं ज़िक्र हबीब थियो जारी फिक्र विया थी फानी जंहिं वक्त मके मंझ आयो मीरो मोहम्मद जानी अल्लाह 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 सभी पढ़ो अल्लाह 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 जय दम जी जल दे झोलिया में जा निभ आयो जय दम हर एक सासी हम दो सना हिया गायो तवामी चो अल्लाह 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 झिर मिरला झिर झिर गुण गाए प्यागेरा झिर मिरला झिर झिर गुण गाए प्यागेरा झिर मिरला झिर झिर गुण गाए प्यागेरा कोइल पई पुकारे बहकन प्या बाडेरा अल्लाह 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 जय धन जी जल जे झोलिया में जान आयो तय दम हर एक सासी हम दो सना हिया गायो अल्लाह 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 जे ज़ात सां दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मुस्तफा जाने राम पेला सलाम शमाए बज में को सलाम शमाए बज में गाया पेला आसिया
शम्मा-ए बज़ में हिदाया फैला ओ सलाम सलातो सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह सलातो सलाम अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह व अला आलिका व असहाबिका अजमईन। के मरूमन के दुआ दिलाए ये शहीद है ये होने बोल हाजी बता या अरहमर राहिमीन असांजी हाज़िरी क़बूल फरमा। मौला असांजी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमा। तमाम ख़ताऊं माफ़ फरमा। मौला परेशानियों दूर फरमा। आफ़तुन मुसीबतुन खां पनाह अता फरमा। या अल्लाह आलम इस्लाम जो ख़ैर फरमा। मौला मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा। असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। हुज़ूर जे तमाम उम्मत जो ख़ैर फरमा। या अल्लाह जेके बीमार हन उनके शिफ़ा अता फरमा। जेके बे औलाद हन उनके सालिह औलाद अता फरमा। जेके औलाद नरीना जा ख्वाहिशमंद हन या अल्लाह उनके नेक सालिह पुट जी औलाद अता फरमा। या अरहमर राहिमीन कुछ बीमार आहिनि जलसे जे अंदर जंहिंजे शिफ़ा जे दुआ जे लाइ चयो हाजी बका समूह या अल्लाह उनके सिहत कामिला शिफ़ा आजिला अता फरमा। उन खां बाद में मोहतरम इकबाल समूह या अल्लाह उनके सिहत कामिला शिफ़ा आजिला अता फरमा। अता मोहम्मद समूह जे लाइ दुआ कयो मौला करीम उनके सिहत कामिला शिफ़ा आजिला अता फरमा। हामिद अली खुसो मौला उनके सिहत कामिला शिफ़ा आजिला अता फरमा। या रब रहीम शहीद अरशद मौला करीम शहीद जलायत ने करे उन जे लाइ दुआ कयो था मौला उन जी मग़फ़िरत फरमा। उन जे दर्जात खे बुलंद फरमा। नज़र अली ख़ास के लिए या अल्लाह उन जी हालत रहम फरमा। उन जी मरहूम जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमा। या अल्लाह हुज़ूर जी उम्मत में जेके भी ईमान सां इंतकाल करे विया असांजा अज़ीज़ करीब मिट माइट मुसलमान भाउर असांजा वालिदैन सभिनीनि जी बख़्शिश फरमा। समूरनि खे मदीने वारे जी शफ़ाअत नसीब फरमा। या अल्लाह जेका बि जमात हाज़िर थी सभिनी जा बेड़ा पार फरमा। समा बिरादरी जे तरफ़ां जेको मीलाद पाक जी महफ़िल जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो जन उन में हिस्सो मिलायो ताउन कयो मौला उन्हनि जे रिज़्क़ में ईमान में अहल में अयाल में मोहब्बत में जज़्बे में मज़ीद तौफ़ीक़ ऐं मज़ीद तरक्की अता फरमा। या अरहमर राहिमीन असां सभिनी जे हालत रहम ऐं करम फरमा। हुज़ूर जे इश्क़ ऐं मोहब्बत सां असांजो अंदरि आज़ाद फरमा। मज़हब हक़ अहले सुन्नत व जमात इस्तिक़ामत जी तौफ़ीक़ अता फरमा। मौला बद मज़हबन बेअदबन गुस्ताखन जे संगत सोबत खां बचा। अदब वारनि सां गॾु रहण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह हुज़ूर जे सहाबा हुज़ूर जे अहल बैत अज़वाज मुतहरात जो अदब नसीब फरमा। औलियाए कामिलीन जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अरहमर राहिमीन इन महफ़िल पाक में जेके बि औलियाए किराम जा अक़ीदतमंद मुहब्बीन मुतवस्सिलीन मुतक़िदीन आहिनि सभिनि जी हालत रहम करम फरमा। असांजे तमाम ख़ानक़ाहूं जेके बि असांजे मशाइख़ उज़्ज़ाम जूं आहिनि सभिनि जे ख़ानक़ाहूं खे क़यामत ताईं आबाद फरमा। या अल्लाह असांजी ज़िंदगी इस्लाम ते ख़ात्मो ईमान ते फरमा। 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। पंहिंजे इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ अता फरमा। सदन जी लज़्ज़त अता फरमा। ज़िक्र फ़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमा। क़यामत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फरमा। हरमैन करीमैन जी बार बार अदब सां हाज़िरी नसीब फरमा। बिबरकत अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि
وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين.